बख्शापुर लॻ बुढ़ाणी मां वधीक हिकु बार अगवा बुढ़ाणी बाज़ार भर सां पिकेट भर सां डॉक्टर लजपत राय जो पुट 8 साला कमल कुमार के धाड़ेल अगवा करे फरार थी विया। मज़ामत करण ते धाड़ेल संदसि पीउ डॉक्टर लजपत कुमार के गोलियूं हणी सख़्त ज़ख़्मी करे छॾियो, जंहिंखे इलाज लाइ बुढ़ाणी अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। शहरियुनि जो चवणु आहे त डॉक्टर लजपत पंहिंजे नंढड़े सां गॾु शहर खां घर तरफ़ अची रहियो हो त ॾोहारियुनि हमलो करे ॾिनो, जंहिं नतीजे में डॉक्टर लजपत सख़्त ज़ख़्मी थी पियो आहे। ॾोहारियुनि संदसि पुट खे अगवा करे आसानी सां फायरिंग कंदा कच्चे तरफ़ फरार थी विया आहिनि। वाक़े बाद इलाइक़े में ख़ौफ़ और रास पखिड़िजी वियो, माण्हू घरनि ताईं महदूद थी विया। वाक़े इतला बाद पुलिस ॾोहारियुनि जे पोयां वियल। सलाह करे पोइ ॻाल्हाए ॿुधी न ॻाल्हाए करे पोइ जेकी ॻाल्हि थिए उहा करे। कंधकोट शहर ईदगाह पाड़े में 29 जून ते अगवा थियल 6 सालन जी मासूम सदाकत हाजाणो के दुरानी महर थाने के कच्चे में जिले कश्मीर कंधकोट पुलिस ॾोहारियुनि खिलाफ ऑपरेशन दौरान बाजियाब करण की दावा कई है। पुलिस तर्जुमान मूजिब मुसलसल ऑपरेशन सबब ॾोहारी पंहिंजा ठिकाना तब्दील करे रहा हुआ तो पुलिस पंहिंजे पहुंची करे कार्रवाई कई, जंहिं दौरान ॾोहारी ॿार के छॾे फरार थी विया। वाक़े जो ए सेक्शन थाने ते केस दाख़िल थियल है। ॿार घर पहुंचण ते ख़ुशी जो माहौल पैदा थी वियो। शहर जा सियासी समाजी तंज़ीमुनि जा अॻवान भी मुखवी के घर पहुंची विया। SSP अमजद शेख राब्तो करण ते ॿुधायो त पुलिस ॾोहारियुनि जे ख़िलाफ़ मुसलसल कार्रवाइयूं करे रही है। ॾोहारियुनि जो घेरो तंग थी वियो है। ॾोहारियुनि जी क़ैद में समूरा मुखवी बाजियाब कराए वेंदा। ॾोहारियुनि जो ख़ात्मो करे ज़िले में अमन अमान कायम कराए वेंदो। होॾां शिकारपुर पुलिस जे नापुर कोट के कच्चे वारे इलाइक़े में कामयाब कार्रवाई। 1 महीनो अॻु अगवा थियल मुखवी बाजियाब। जिले शिकारपुर पुलिस दावा कई है त ॻुझी इतला ते नापुर कोट थाने के कच्चे वारे इलाइक़े में कार्रवाई कंदे अगवा थियल मोहम्मद परेल पुट फतेह मोहम्मद शर के बाजियाब कराए वरतो है। याद रहे तो 1 महीनो अॻु ॾोहारी रक्शे ड्राइवर मोहम्मद परेल शर के रोहड़ी में काठियूं खणण बहाने धोखे से घुराए गौसपुर के इलाइक़े में हथियारन के जोर से अगवा करे कच्चे के तरफ फरार थी विया हुआ। अगवा थियल मुखवी के पुलिस पारां कच्चे में ऑपरेशन करे बाजियाब कराइण की दावा कई पई वञे।